मीरपुर खास में वाक़िया गंदासी मीरपुर खास वेझो नींगर पानी जे खॾ में बुॾी फौत थी वियो आहे। ॻोठ काग बंगलो वासी 12 वरीह जो यासिर रांदि कंदे खॾ में बुॾी फौत थियो। वाक़े बाद वारिस नींगर खे बेहोशी वारी हालत में अस्पताल खणाए आया, जिते डॉक्टरनि संदसि मौत जी तस्दीक करे छॾी। बुॾी फौत थियल नींगर जो मड़गर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। मीरपुर खास में ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कई पिया। मीरपुर खास वेझो नींगर पानी जे खॾ में बुॾी फौत थी वियो आहे। 12 वरीह जो यासिर रांदि कंदे खॾ में बुॾी फौत थियो। वाक़े बाद वारिस नींगर खे बेहोशी वारी हालत में अस्पताल खणाए आया, जिते डॉक्टरनि संदसि मौत जी तस्दीक करे छॾी। बुॾी फौत थियल नींगर जो मड़गर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। मीरपुर खास में वाक़िया आगाह कई पिया। मीरपुर खास वेझो नींगर पानी जे खॾ में बुॾी फौत थी वियो आहे। 12 वरीह जो यासिर रांदि कंदे खॾ में बुॾी फौत थियो। वाक़े बाद वारिस नींगर खे बेहोशी वारी हालत में अस्पताल खणाए आया, जिते डॉक्टरनि संदसि मौत जी तस्दीक करे छॾी। बुॾी फौत थियल नींगर जो मड़गर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर खास में अज़हर अली चजड़ खां। जी अज़हर अली आगाह कजो। जी बिल्कुल तक अफ़सोसनाक खबर का आगाह कंदो हलां तो मीरपुर खास लग खॾ में किरी जो सो ॿारड़ो फौत थी वियो आहे। तालके थाणे जी हद ॻोठ काग बंगलो में 12 सालनि जो ॿारड़ो आहे यासिर वल्द नासिर रांदि खेॾींदे ओचितो सो ओनी खॾ में किरी पियो, जिते बुॾी फौत थी वियो। वातनि मूजिब ॿारड़ो आहे उहो घर न पहुतो। ॻोल्हा कई खॾ में फौत थियल संदसि लाश हथ मिलियो। सिविल अस्पताल मीरपुर खास मुंतकिल कयो वियो आहे, जिनखे लाश सो कानूनी कार्रवाई बाद सो वारसनि हवाले कयो वियो आहे। जी मेहरबानी अज़हर अली तफ़सील ॾियण जे लाइ।